नाज़रीन, सिंध के ॿियनि ज़िलनि जियां घोटकी ज़िले में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जूं तैयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। घोटकी के डिग्री कॉलेज में पोलिंग अमले के बैलेट पेपर समेत ॿियो सामान ॾिनो वियो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मुश्ताक लगारी। जी मुश्ताक, ज़िले घोटकी में सुभाणे मकानी चूंडियूं जूं तैयारियूं मुकमल कयूं वञे। घोटकी ज़िले के 66 यूनियन काउंसिल ऐं 2 म्यूनसिपल कमेटी घोटकी, मीरपुर माथलो, 4 टाउन, डेरकी, उबावड़ो, खानगढ़ ऐं आदरपुर में सुभाणे मकानी चूंड थी रही है। हिन वक्त डिग्री कॉलेज घोटकी में चूंडनि जो सामान आहे, ब्लेड पेपर ऐं ॿियो सामान अमले के ॾिनो पियो वञे। हिन वक्त सख़्त गर्मी हूंदे भी हिते को भी बंदोबस्त न कयो आहे। उस्ताद ऐं पुलिस वारा अमलो आहे उन लाइ को टेंट जो बंदोबस्त न कयो आहे, को पानी जो बंदोबस्त न कयो आहे। हिन वक्त अमले के ब्लेड पेपर ऐं ॿियो सामान आहे उहो ॾिनो पियो वञे। हिन वक्त अमलो मुख़्तलिफ़ पोलिंग ॾांहुं रवाना भी थी चुका आहिनि। हिन अचो त हिन सां अमलो आहे पोलिंग जो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त इहे इलेक्शन कमीशन कहिड़ी सहूलियतूं कयूं। हिन वक्त सख़्त गर्मी हूंदे भी पानी जो बंदोबस्त न आहे, टेंट जो बंदोबस्त, उन जो छा चवणु आहे? साईं, पानी सुबुह खां वठी जेको बि अमलो आयो न, पानी ढुक कोन्हे पीअण जे लाइ। बेहोश पिया आहिनि, को काथे वेठो आहे, को काथे वेठो आहे। न पानी आहे, न शामियानो आहे, न का ॿी सहूलियत आहे। उन खां पोइ हिन वक़्त ताईं शुरू ई पोलिंग कोन कई अथऊं। गर्मी तमामु घणी आहे, माण्हू बेहोश थींदा। ऐं साईं जन खे खपे त असांखे को पाणी ॾिन, को छांव जे लाइ बंदोबस्तु कनि। ऑफिसर खे खपे त असांखे शुरू कनि। हाणे सभई हिन महिल ते वेठा आहिनि ऐं असांजो इंसाफ़ कनि। असां इहो ई मुतालबो त असांखे का सहूलियत हितां ॾिन न। तव्हां पाण ॾिसी सघो था पिया, जेको आहे असां बीठा आहियूं। हुकुम हितां मिला, असांखे नौकिरी करणी आहे, असां आया नौकिरी लाइ। जेकी आहे तव्हां पाण ॾिसी सघो था। वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे, वधीक मालिक आयो। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, का शइ बि न आहे। पाणी आहे, न कुझु आहे, न कुझु। सख़्त गर्मी में बसि ॾाढा परेशान हो। पूजा जेके आहिनि 8:30 बजे जा पहुतलूं हिते, ऐं इंतिज़ामिया जे तरफ़ों असांखे का बि सहूलियत नज़र में नथी अचे। न पाणी जी सहूलियत आहे, न पखानी, न का वेहण जी का सुठी सहूलियत आहे। उन खां पोइ सामान जी ॻाल्हि ॿुधूं था त 3-4 खां बाद में मिलंदो। वधीक हाणे इंतिज़ामिया इनखे इन ख़िलाफ़ एक्शन वठे। पुलिस वारनि ऐं पोलिंग अमलो आहे उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त हिते को बि इलेक्शन कमीशन तरफ़ां को बि बंदोबस्त न कयो आहे। सख़्त गर्मी हूंदे न हिते टेंट लॻायो आहे, न को थधे पाणी जो बंदोबस्त कयो आहे। हिते कई उस्ताद आहिनि उहे बेहोश थी विया आहिनि। पर हिते इंतिज़ामिया आहे उहो हिन को बि बंदोबस्त न कयो आहे, न टेंट हयो आहे, न को थधे पाणी जो बंदोबस्त कयो आहे। हिननि उस्तादनि ऐं पुलिस वारनि जो मुतालबो आहे त हिन वक़्तु थधे पाणी जो बंदोबस्त कयो वञे ऐं टेंट लॻायो वञे, छो त हेॾी सख़्त गर्मी हूंदे बि हू सख़्त परेशान है। जी।